नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त आला अदलिया जे हुक्म ते IG मोटरवे डॉक्टर सईद कलीम इमाम, एडिशनल IG साउथ रीजनल डॉक्टर आफ्ताब अहमद पठान, DIG मोटरवे सिंध मलिक मतलूब अहमद जी हिदायत ते SSP मोटरवे गुलाम सरवर भइयो जी निगरानी हेठ मोटरवे पुलिस सखर सेक्रेटरी डिविजनल रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी सां गॾु सखर सेक्टर में CNG सिलेंडर ऐं इज़ाफ़ी सीटन वारे मुसाफ़िर गाॾियुनि खिलाफ़ गंबट सखर पनो आकिल ऐं डेकी में DSP जी निगरानी हेठ कार्रवाई कई हुई। इन दौरान गैस सिलेंडर वारनि केतिरनि ई गाॾियुनि जूं CNG जूं किटूं ऐं सिलेंडर लाहे गाॾियूं तहवील में वरितियूं वियूं, जॾहिं त गैस सिलेंडर इस्तेमाल कंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जे मालिकान ते ॾंड पिणु हया विया आहिनि। इन मौके ते सेक्रेटरी डिविजनल रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी जो चवणु आहे त मुसाफ़िर गाॾियुनि में गैस सिलेंडर लॻाइण जी इजाज़त न ॾींदासीं, जॾहिं त SSP मोटरवे गुलाम सरवर भइयो सेक्रेटरी जे समूरनि DSPs खे हुकुम ॾिनो आहे त आला अदलिया जे हुकुम ते रोशनी में कंहिं बि आवाम जी जान ऐं माल सां खेॾण जी इजाज़त हरगिज़ न ॾिनी वेंदी। अहिड़े अनासरनि खिलाफ़ मोटरवे पुलिस तरफां भरपूर कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।